पंहिंजी हस्ती पंहिंजे अंदर में हिकु अजाती उणतुण बेचैनी हिजान खे महसूसु कंदे गौतम बुद्ध वांगुरु सुकून जी ॻोल्हा में सिंध जी वस्ती वस्ती वाण वाण भटकणु लॻो। सूफ़ी दरगाहुनि ते पहिरें पंधु सफ़र करे हाज़िरियूं भरींदो हो। लतीफ़ साईं जी दरगाह ते हाज़िरी संदसि तबियत लाइ इंतिहाई सुकून जो बाइस थी पवंदी हुई। लतीफ़ साईं खां रूहानी फैज़ वरिताईं, ने रोटी पाए अवेसी तरीक़त में लतीफ़ी मकतब खे चुमी गले लाताईं। लाहूत ला मकान ते पहिरें पंधु हाज़िरी ॿुॾल फ़क़ीर जी दरगाह ते बि अक्सर वञणु थींदो हो। ऐं आख़िर उतां जी हिकु सूफ़ी रागी गाज़ी फ़क़ीर सूमरे वेठल ॻोठ बख्शापुर जे खां रागदारी में सॻो वरिताईं ऐं बाक़ाइदा ॻाइणु लॻो। सिंध जे सूफ़ी दरगाहुनि जे सजादा नशीननि ऐं फ़ुक़रा सां मिलियल मेल मुलाक़ातूं पिणु थींदियूं रहियसि ऐं आख़िरकार उहो सफ़र वहदतुल वजूद जी मंज़िल ते ठानी को थियो। साईं मोहब्बत ई मुंहिंजे सम्झ में मोहब्बत जहिड़ो ॿियो जहाद आहे कोन। इहा ई असांजी सूर्याई आहे जो पंहिंजी हस्ती खे ई फना करे असां मोहब्बत कमाए ऐं सभिनी इश्क वारनि खे झुकायूं था। इन खां वधीक बि फ़तेह असांखे त नज़र कान थी अचे त जेका मोहब्बत सां फ़तेह थिए थी उहा तलवार खां बि बहितर आहे। महबूब शहंशाह काइनात सॼो महबूब आहे, ॿियो सभिनी जे क़ल्बनि में यार वसे थो। महबूब इंसान खां परे आहे कोन। ॿियो ही सॼो जेको बि सरकार जहान आहे आशिक़ हुनजो हुस्न ते मस्तु बीठो आहे, जो ज़रे ज़रे ते मस्तु आहे, जेको ही सॼी संदसि सूंहं आहे न ते आशिक़ मस्तु बीठो आहे। असां वटि आम राय आहे त मारिफत जे मुक़ाम ते पहुची सालिक अज़ली सुकून माणींदो आहे, पर असुलु सूरत हाल उनखां कुझु मुख़्तलिफ़ आहे। मारिफत बिज़ात ख़ुदि हिकु वॾी लामहदूद दर्द जी कैफ़ियत आहे। सालिक जॾहिं बंदगी जी हदुनि खां निकिरी काइनात खे कुल जे रूप में पसे थो त कसरत में मौजूदु दर्द हिन जी ज़ात में जमा थी वञनि था। हर जुज़ जे इनफ़रादी सूर खे हू पंहिंजो सूर सम्झे थो ऐं उनखे महसूसु करे थो। नेचुरल साइंसिस जी शुरूआत माना तारीख़ में जेकी दर्ज थियल आहे हितां खां शुरूआत। उन्हनि जो बि इहो आख़िर में इहो ई कंहिं न कंहिं शिकिल में इहो मक़सदु ऐं कंक्लूजन जेको निकितो त हिन सॼी काइनात का बि ही काइनात जंहिं बि शइ जंहिं बि जोहर जो नतीजो उहो हिकु आहे। इंट्रिंसिक जेके अंग्रेज़ी में पर्टिकुलर लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे उहो हिकिड़ी ई शइ जो ही सॼो जेको आहे सो आहे नतीजो। त तसव्वुफ़ ख़ुदि साइंस आहे ऐं हिकिड़ो फ़लसफ़ो आहे, स्कूल ऑफ थॉट आहे। सॼी साइंटिफिक थ्योरीज़ जेके आहिनि नज़रिया उहे बेस कनि था रीज़न ते, अकुली तजियो शयुनि जो, अकुली बुनियाद ते शयुनि जी खोजना करणु, तलाश करणु, हक़ीक़त जी ॻोल्हा करणु। पर अकुल छा आहे इहो हिकिड़ो पंहिंजी जॻह ते सुवालु आहे त अकुल रीज़न ऐं उन जेको आहे सो उन जी वैलिडिटी केतिरी आहे, उन जी वैलिडिटी केरु तय कंदो। त उहो असां में हिकिड़ो अहिड़ो उन शइ जी ॻोल्हा लाइ शौक़ थो पैदा करे। हिकिड़ी पंहिंजे राग ऐं इन वसीले हिकिड़ो तलाश जे लाइ हिकिड़ो बलबलो ज़रियो न, उहो इंस्पिरेशन इमोशनल थी करे मां जी पसंदि करे इमोशन्स खां सवाइ का बि तहरीक को बि जेको आहे सो इमोशन ई आहे जेको हर शइ इंसानी हर क़िस्म जी जदोजहद जे पोयां। लतीफ़ जो पंहिंजो दौरु हीउ दौरु मुंहिंजी फ़क़ीर जो आहे। लतीफ़ बि असांजो हक़ आहे, उहो दौरु ख़तमु न आहे थियो, उनजी शाइरी आहे पढ़नि था त पैगाम बि उनजो साॻियो आहे। ठीकु आहे, उन में जिदत आहे उन साॻे पैगाम में। मां सम्झां थो लतीफ़ हुजे हा त मुंहिंजी न हुजे हा, या मुंहिंजी आहे त लतीफ़ न हुजे हा। त हीअ सिंध धरती आहे जिथे जेका तसव्वुफ़ जी धरती ऐं वधि में वधि बुज़ुर्ग हिते रहनि था। त मुंहिंजे ख़्याल में हींअर सॼे हिन वायुमंडल में मां सम्झां थो त सिंध ऐं सिंधी माण्हू पंहिंजे अमन सां रहनि था। पाण हिकु हंधि चयाईं त वाह वाह जो यार कई तजलात मेरे अंदर, सारी समा गई है कायनात मेरे अंदर। फ़क़ीर जिन मारिफत ज़ात जे सफ़र जी हासिलात खे आम माण्हुनि ताईं फैज़ सम्झी दर्स ॾियणु शुरू कयो। तूं हादी तूं
तूं बेहद बख़्शणहार निज सकई नवाज़िया प्रिय तुझे प्यार आयो दर अव्हां जे हिय माझी मंगणहार ए देहन जा दातार का प्यारो पिक प्रेम जी तू हादी तू हामी तू हमदम हर जा हुस्न तो हबीब मां आवर तो शम्स शुआ ओ निहारे नजर सा कई आशिक कई औलिया हो जलवा जा बजा माझी तो महबूब जा तू हादी तू हामी तू दिशो ढकी दो ओ साए तो सजन जे ॿियो सभु आरण रोह माझी मिल्क अव्हां जे बीना मोयो मोह हो सावण तोड़े पोह असी तुझे आसरे समूरी सिंध मां माण्हू फ़क़ीर जे मैखाने ते रूहानी सुकून प्यार मोहबत जी ॻोल्हा में अचनि था ऐं फैज़याब थियनि था। फ़क़ीर जिन मैखाने में ख़ाक नशीन नेरूठी जी पग ॿधी फ़िक्र में गुम हूंदा आहिनि त कंहिं महिल यकतारे ते आला पढ़ंदा आहिनि ऐं मांझाई जमायत जो समाउ थींदो आहे। नेरोठी संदन ऐं संदसि मांझाई फुकरा जी सुञाणप बणिजी चुकी आहे। हीअ दरअसल हिकु गहरे नीरे रंग जी चादर हूंदी आहे। उन जी बि हज़ारनि सालनि जी तहज़ीबी सक़ाफ़ती तारीख़ आहे। सिंध में नीर दर्द जी अलामत सम्झो वेंदो आहे। लतीफ़ चवाणी बहादुर गॼा बहादुरे ड्रोड़ी हणनि ड्रिहूं तिनी जूं बहूं नीर महांगो कंदियूं। लतीफ़ साईं जे धागनि में नीरो वेस पिणु अॼु बि पसी सघिजे थो। राजस्थान जे काफ़ी इलाइक़नि में अॼु बि ॾुहागण नीरो वेस ढकींदी आहे। फ़क़ीर नीरोठी ओढे गौतम ॿुध जी उन चवाणी जो ओञाण लॻंदो आहे त सुरोम दुखम दुखम सुरोम दुखम दुखम। जी सरकार मजाज तो हुजूर जन जी हदीस अल मजाज कंतरतुल हकीकत यानी मजाज हकीकत जी पुला मजाज काफ़ी दरवेशन आरफन मजाज के अवलियत दुनिया ऐं मजाज कयो आहे। मजाज में इहो आहे त इंसान में हिकिड़ी एहसास पैदा थियनि था, उहो नरम दिलि थिए थो इंसानियत लाइ। छो जो कंहिं इंसान सां मुहबत थिए थी त सभिनी इंसान लाइ उनजी दिलि में जेका आहे उहा नरमाई पैदा थिए थी, एहसास पैदा थियनि था। मजाज जीअं असां पहिरीं ॻाल्हि कई त कंहिं न कंहिं सां थी वेंदो आहे।
पोइ उन में जीअं हिकिड़ो निज़ाम आहे उन मजाज़ में ज़ाहिरी तकलीफ़ूं थींदियूं आहिनि सदमा ईंदा आहिनि पोइ इंसानु हिकिड़ो उन खां थोरो थींदो आहे या सोचींदो आहे त जंहिंसां एतिरी मुहबत कजे थी ज़ाहिर में कंहिं सूरत सां उन में बि एतिरियूं जेके बेवफ़ायूं या सूर सदमा मिलनि था पोइ इन मां इहो हिकिड़ो सबक़ु मिले थो त वधीक बहितर आहे त पोइ उन मालिक हक़ीक़ी सां छो न मुहबत कजे जेको हिते जो बि हामी आहे हुते जो बि हामी आहे इंसाननि जूं जेके यारियूं आहिनि उन्हनि में इहे सदमा ऐं बेवफ़ायूं मिलनि थियूं पोइ ईअं हिकिड़ी जुस्तजू पैदा थिए थी हिकिड़ी खोजना पैदा थिए थी त उहो अहिड़ो को यार ॻोल्हिजे जेको असां सां मतिलबु हर हाल में गॾु हुजे पोइ ईअं इंसानु अॻिते जेको आहे सो क्रास करे थो उन मक़ाम ते पहुचे थो सूंहं खे कीअं ॾिसिजे ज़ाहिर साईं हीअ सॼी सूंहं मालिक जी आहे इन ते उहो आशिक़ जेको आहे सो जीअं बेटाई साईं जन फरमायो आहे त एक कसर दर लख कोड़ियूं किरसियूं थियूं जॾहिं कयां परख तेॾां साहिब साम्हूं पोइ त चौतरफ़ हूंदो आहे जेॾीमहिल महबूब खे पंहिंजे वजूद में ॾिसंदो आहे त उहा साॻी शइ आइनमा तवल फसम वजोला चौतरफ़ हुनखे यार न